نؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له. ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها النبي إنا أرسلناك شاهدا ومبشرا ونذيرا. صدق الله مولانا العلي العظيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين. स्टेज थे जलवनुमा उलमाए किराम, सादाते इज़ाम, खुसूसन हजरत अल्लामा मौलाना जान मोहम्मद ताहिरी ज़ीद शर्फ हो। ऐ मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गो, भाईरो, धनी जे दर दुआ है तो जे मरहूम मगफूर जे लाए ही खैरात ही जलसो मुनक्किद कयो वियो आहे। अल्लाह करीम उन जी बेहिसाब मग़फ़िरत फरमाए। अल्लाह उन जे कब्र के जन्नत जो बागीचो बनाए। अल्लाह करीम उन जे दरजात के बुलंद फरमाए। ऐं मोहतरम मीर मोहम्मद लाशारी, हाजी मोहम्मद बख्श लाशारी, माही हाजी कलंदर बख्श लाशारी ऐं मोहम्मद अयूब लाशारी जनही सोनी महफिल सिंगारिया। अल्लाह उन्हनि जे रिज़्क़ में, इज़्ज़त में, दीन में, माल में बरकतूं अता फरमाए। ऐं अल्लाह शल तव्हां खे मुस्लमान अल्लाह चवण जी तौफ़ीक़ अता फरमाए। छो त मयार तव्हां ते बि कोन्हे, सीउ घणो लॻो पियो आहे, ज़ुबानूं बि चुप थी वियूं। सुभान अल्लाह ते ज़ुबान वरे कोन थी। ख़बर त पए त जेरनि में वेठो आहियां या मुक़ाम में वेठो आहियां। लाशारी जो इहो मक़सद न आहे त सुभान अल्लाह ई न चओ, वरी चओ सुभान अल्लाह। अल्लाह मदीनो ॾेखारींदो आहे। ख़ुदा कंदो मदीने वारे जे रहमत जी छान हूंदव। दिल खोले चओ सुभान अल्लाह त मां मदीने वारे जो शान बयान। सोने नबी जी वाखाण थींदी आहे, मदीने वारे जी सिफ़त ऐं सना थींदी आहे त आशिकनि जो हियो ठरंदो आहे। रूह खे राहत मिलंदी आहे, क़ल्ब ऐं बातिन खे फ़रहत मिलंदी आहे। मुस्तफ़ा जो ज़िक्र रूह जी ग़िज़ा आहे। आशिकनि जे, मोहबत वारनि जे रूह जी ख़ुराक मदीने वारे मीर जो ज़िक्र ऐं सिफ़त ऐं सना। छो न वाखाण कयूं मदीने वारे जी, जंहिंजी सिफ़त ऐं सना ख़ुदि अल्लाह पाण पंहिंजे क़ुरान में कई आहे। रब जो फरमाए या अय्युहन नबी, ए ग़ैब जे ख़बरुनि ॿुधाइण वारा, इन्ना अर्सलनाक, बेशक असां तोखे मोकिलियो आहे। ओ ग़ैब जे ख़बरुनि ॿुधाइण वारा, तोखे मोकिलण वारा असां आहियूं। छो मोकिलियोसीं, कीअं मोकिलियोसीं, कहिड़े शान सां मोकिलियोसीं, कहिड़े कम सां मोकिलियोसीं। क़ुरान फरमाए थो इन्ना अर्सलनाक शाहिदा, हबीब असां तोखे मुशाहिदो कंदड़ बणाए मोकिलियो। पंहिंजे उम्मत ते शाहिद बणाए मोकिलियो आहे। शाहिद उन खे सॾिबो आहे जेको ॾिसे, वाइस
में मौजूद हुजे मञणो पवंदो त मदीने वारो मीर पंहिंजे हर उम्मती जे लाइ शाहिद आहे इन जे करे सोनो नबी हाज़िर भी आहे नाज़िर भी आहे मुबशरा हबीब असां तोखे मोकिलियो आहे ख़ुशख़बरियूं ॾींदड़ बणाए जेके चङा कम कनि था जेकी नेकी जे रस्ते ते हलनि था नमाज़ूं पढ़नि रोज़ा रखनि ज़िक्र कनि मके वञनि मदीने वञनि हज उमरा कनि उन्हनि जी तूं शाहिदी ॾींदे उन्हनि जे इबादत ऐं बंदगी जो असां तोखे शाहिद बणाए मोकिलियो आहे पर ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं के गुनाह था कनि बुराइयूं था कनि बेफ़रमानियुनि जा कम था कनि चोरी कनि ज़िना कनि शराब पीअनि ठरो पीअनि हबीब इन्ना अरसलनाक शाहिदा असां तोखे इन सारी उम्मत जे मथां शाहिद बणाए गवाह बणाए हाज़िर नाज़िर बणाए मोकिलियो आहे मुबशरा ऐं तोखे ख़ुशख़बरियूं ॾींदड़ बणाए मोकिलियो जेकी फर्मा बरदारी जा कम कनि था न जेकी चङा कम कनि था उन्हनि खे ख़ुशख़बरियूं ॾींदे नज़ीरा ऐं तोखे ड्रेजारींदड़ बणाए मोकिलियो आहे जेकी नाफ़रमानी जा कम कनि था जेकी बेदीनी बेहयाई गंदाई ऐं नाफ़रमानी जा कम कनि था मुंहिंजा महबूब असां तोखे ड्रेजारींदड़ बणाए मोकिलियो आहे इन्हनि खे ख़ुदा जे डमर खां ड्रेजार ख़ुदा जे कहर खां ड्रेजार अल्लाह जे अज़ाब खां ड्रेजार ऐं जेके फर्मा बरदार आहिनि उन्हनि खे वरी जन्नत जूं ख़ुशख़बरियूं वञी ॾे वदाइयन इलल्लाहि बिइज़्निही ऐं असां तोखे हिन शान सां मोकिलियो आहे जो तूं अल्लाह जे हुक्म सां अल्लाह ॾे दावत ॾियण वारो सॾण वारो बणाए मोकिलियो वियो आहे अल्लाह ॾे सॾ माण्हुनि खे दावत ॾेई पंहिंजे तरफ़ां न मूं रब जे अमर सां मुंहिंजे इज़्न सां मुंहिंजे माननि खे मूं ॾे सॾ सिराज मुनीरा हबीब असां तोखे चमकंदड़ रोशन सिज बणाए मोकिलियो ऊंदाहिनि जी रोशनी अंधेरनि जो उजालो अंधेरनि जो उजालो मदीने वारो साईं सुभान अल्लाह हाणे इन हिकिड़ी आयत में केतिरियूं मदीने वारे साईं जूं सिफ़तूं रब बयान फरमाइनि हिकिड़ो त अल्लाह सॼो या अय्युहन नबी ऐं सॼे लक़ब सां नालो वठी न सॼे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जो ज़ाती नालो आहे इस्म मुहम्मद चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़मीनुनि ते नालो मुहम्मद आसमाननि ते नालो अहमद ऐं इमाम जलालुद्दीन सुयूती लिखियो आहे त मदीने वारे साईं जा 4000 नाला आहिनि कुछ खुलिया आयो लाचारी अञा मंज़िल परे आहे दिल्ली दूर आहे 4000 नाला आहिनि पर ज़ाती नालो मदीने वारे मीर जो इस्म मुहम्मद जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरो कुरान खोलियो तो किथे बि अल्लाह मदीने वारे मीर के नालो वठी न सॼो आहे जिते बि सॼी लक़बनि सां प्यार भरे अंदाज़ में हालांकि सभिनी नबियनि खे रब सॼो आहे नाला वठी या आदम उस्कुन अंत व ज़ौजुकल जन्ना आदम तू ऐं तुंहिंजी घरवारी वञो जन्नत में रहो या आदम या नूह या इब्राहिम या ज़करिया इन्ना नुबश्शिरुका बिग़ुलामिन इस्मुहु यहया ए ज़करिया पुटु तुंहिंजे नालो यहया रखजांइसि या यहया ख़ुज़िल किताब बिक़ुव्वा ए यहया ए किताब ॾिए तो ताक़त सां झल जाए ईसा के
रब नाले सां सॼो, मूसा खे रब नाले सां सॼो, नूह खे रब क़ुरान में नाले सां सॼो, पर मदीने वारे खे जिते बि सॼे नक़बन सां सॼे। या अय्युहन नबी, ए ग़ैब जे ख़बरन ॿुधाइण वारा, या अय्युहर रसूल, ए मुंहिंजा पैगाम पहुचाइण वारा, या सरदार ताहा, ए चोॾींदा चंद्र, या अय्युहल मुज़म्मिल, या अय्युहल मुदस्सिर, जिते बि सॼी लक़बन सां सॼी। छो त जैसा प्यार हूंदो आहे न उनखे नालो वठी न सघिबो। मुंहिंजो नालो करमुला आहे, मुंहिंजे पीउ मां मुंहिंजो नालो करमुला रखियो आहे, पर सिंध जा माण्हू मूंखे दिलबर सॾींदा आहिनि। हालांकि मुंहिंजो मुहांडो कोन्हे दिलबरनि जहिड़ो, मां लाइक़ न आहियां दिलबर सॾाइण जहिड़ो न आहियां, पर माण्हुनि जी जो मुहबत आहे न, माण्हू कॾहिं कॾहिं फोन कंदा आहिनि त साईं तव्हां केरु था ॻाल्हायो, मां करमुला थो ॻाल्हायां। करमुला सां न आहे ॻाल्हाइणो, दिलबर साईं था ॻाल्हाइणो। मोहबत आहे न, माण्हुनि जी मोहबत आहे। नालो वठी सॾण बेअदबी सम्झंदा आहिनि त मुर्शिद जो नालो कीअं वठूं। अरे हे दुनिया वारनि जी मोहबत आहे, ही मुंहिंजे मालिक जी मोहबत आहे, मदीने वारे साईं। यासीन ए सरदार, यासीन ए सोनन दंदन वारा, यासीन ए हसीन पेशानी वारा, ताहा ए चोॾींदा चंद्र। सुभान अल्लाह। रब हिते हुजूर खे नालो वठी न सॼो, रब फरमायो या अय्युहन नबी, ए ग़ैब जे ख़बरुनि ॿुधाइण वारा। बोलो त मगज़ खाई विया त मुस्तफ़ा खे भित जे पोयों जी ख़बर कोन पवंदी। हुजूर वटि इल्म ग़ैब जो कोन हुयो, पर क़ुरान में रब थो फरमाए त महबूब तूं ग़ैब ॼाणण वारो आहीं। रुॻे ॼाणी नथो, पर वमा हुआ अलल ग़ैब बिदनीन, मुंहिंजो महबूब ग़ैब जूं ॻाल्हियूं ॿुधाइण ते बुख़ल न कंदो आहे। पाण वटि बि ग़ैब अथसि, ॿियनि खे बि ग़ैब जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे। असां वटि जेकी बि ॻाल्हियूं ग़ैब जूं पहुतियूं आहिनि, सभु मदीने वारे साईं त ॿुधायूं न। कंहिं ॿुधायो असांखे इहे ॿुछ जूं ॻाल्हियूं ॿुधाइण वारो लजपाल नबी मदीने वारो साईं आहे। अल्लाह फरमाए थो या अय्युहन नबी, ए ग़ैब जे ख़बरुनि ॿुधाइण वारा, इन्ना अरसलनाक, तोखे असां मोकिलियो आहे। ऐं जंहिंखे अल्लाह मोकिले जंहिं ते अचे उहे त भाग वारा थिया न, जंहिं वटि मदीने वारो साईं आहे। जे अहिड़ो महबूब लजपाल करीम कुर्बदार नबी मिले, ख़ुशी त थींदी न, थींदी या न थींदी? जवाब ॾियो लाशारी, तव्हांखे बि ख़ुशी थी आहे? कंहिंखे कंहिंखे मुस्तफ़ा जे अचण जी ख़ुशी थी आहे? हुजूर जे अचण जी ख़ुशी इनखे सॾिबो अथव मीलाद जी ख़ुशी। असां सुन्नी जेको मीलाद मल्हाईंदा आहियूं न, शुक्र अदा कंदा आहियूं मौला तुंहिंजा एहसान, तुंहिंजा थोरा, जो अहिड़ो महबूब ग़ैब दान नबी तो असां ॾे ॾियारे मोकिलियो, असां तुंहिंजे नेमत जा शुक्रगुज़ार आहियूं। महबूब शाहिद बणिजी आया, ग़ैब जूं ख़बरुनि ॼाणण वारा ऐं शाहिद बणिजी अचण वारा, गवाही ॾियण वारा। चङो या मठो जेको अमल करी थो, माण्हुनि खां लिकी वेंदे, वॾेरे खां लिकी वेंदे, पीउ माउ खां लिकी गुनाह कंदे, चोरी छपी केरु न ॾिसे, पर अल्लाह बि ॾिसई थो। मदीने वारे मीर खे रब इल्म ॾिनो आहे।
भला हाणे हिन जलसे में अबद नालो छा अथई जी महबूब अली माशाअल्लाह महबूब अली वेठो आहे जलसे में शाहिद आहे सुभाणे जेकॾहिं का ॻाल्हि थिए जलसे जी महबूब अली का कोर्ट शायदि पूछे त ही कसम बि खणी सघे थो त बाबा मां जलसे में हुयुसि हाणे हे वेठो आहे अॼु हिन लाशारियुनि जे ॻोठ में पर ही हिन महिल वेठो हुजे टंडो मोहम्मद खान जलसे में हुजे बि न ऐं चए मां शायदि थो ॾियां त दिलबर साईं आयो जलसो थियो तव्हां पुछो बाबा तूं हुईं उते न बाबा मां टंडे में हुयुसि पोइ शायदि कीअं थो मंझ बि शायदि इहा शायदि सची आहे कूड़ी बस तू हुई ही कोन मौके ते मौजूद कोने कीअं शायदि थो ॾी ओ मिठा ओ दा मदीने वारे मीर खे रब शाहिद बणायो आहे लाशारियुनि ते शाहिद अंसारियुनि ते शाहिद हर उम्मती ते शाहिद मञणो पवंदो त मदीने वारे मीर खे रब उहो इल्मु ॾिनो आहे जो वेठा गुंबद ख़दरा में हिन जहान खे हीअं था ॾिसनि जे तरीअ ते ज़रे जो ताड़ ॾिसो साईं मौलाना जान मोहम्मद मुंहिंजे पासे में वेठो आहे मां हिनखे चङी तरह ॾिसां थो पियो पर ओ हिकिड़ो आख़िरी छेड़े में वेठो आहे ओ इहो अची टोपी वारो परे आहे पर मुंहिंजे साम्हूं हर ॾिसां थो न वेठो तंहिंजे करे उन जो बि शाहिद आहियां हिन जो बि शाहिद आहियां जेके मदीने में अचनि था हुज़ूर उन्हनि खे ॾिसनि था उन्हनि ते शाहिद आहिनि पर जेके लाशारियुनि जे ॻोठ में वेठा आहिनि न मदीने वारो हीअं ॾिसे थो वेठो इन जे करे हुज़ूर उन्हनि ते बि शाहिद तव्हां ॻाल्हि सम्झी या न सम्झी सिज मथो चोटी ते 12 वॼा आहिनि मंझंदि टाक ककर कोन्हनि झूड़ कोन्हे सिज मथो टाक मंझंदि ते बीठो आहे हाणे लाशारी ॻोठ वारा चवंदा सिज असांजे मथो आहे मातरी वारा चवंदा सिज असांजे मथो आहे मोईअ वारा चवंदा सिज असांजे मथो आहे वरी बदीना वारा चवंदा सिज असांजे मथो आहे अब सिज त पंहिंजी जाइ ते बीठो आहे पर सारा बदीन ज़िले जे मथां हर को चवंदो असांजे मथो आहे सिंध वारा चवंदा असांजे मथो आहे पंजाब वारा चवंदा असांजे मथो आहे ओ मिठा सिज पंहिंजी जाइ ते आहे पूरे पाकिस्तान खे सिज जा किरण पहुचनि था पिया मोहम्मद मीर मदीना मुनव्वरा में आहे पर पूरी काइनात जे मथां हुज़ूर सिराज मुनीरा इन जे करे हुज़ूर शाहिद चओ मदीने वारा साईं सोना नबी पोइ जेॾी महिल तूं चङा कमड़ा थो करी न बांग अस्सलातु खैरुम मिनन नौम बिस्तर छॾी छड़े जो उथण सोलो आहे सगरे खे वरी उथण बि ॾुकियो आहे को सटड़ी गरम बिस्तर छॾणु निमाज़ जे लाइ उथण ॾुखियो आहे पर ईमान वारो जेॾी महिल बिस्तर खे छॾे उथे थो मदीने वारो मीर शाहिद आहे तुंहिंजे निमाज़ ते तुंहिंजे रोज़े ते तुंहिंजे चङनि कमनि जे मथां मुंहिंजो नजपाल नबी क़यामत जे ॾियारे शाहिदी ॾींदो पर ख़ुदा न ख़ास्ता बांग ॿुधी सुतो पियो आहे सवर खे प्यारो कयईं न मस्जिद में वियो न अल्लाह जे दर जी हाज़िरी भरियईं इन बेनमाज़ी जे इन बेफ़रमानी वारे कम ते बि मदीने वारो साईं शाहिद आहे قال الرسول يا رب ان قوم اتخذوا هذا القرآن مهجورا قیامت जे ॾियारे में मदीने वारो मीर चवंदो मौला ही उहे माण्हू अथई जन मुंहिंजे क़ुरान खे छॾे ॾिनो मौला मुंहिंजे दीन खे मुंहिंजी सुन्नत मुंहिंजी शरीयत मुंहिंजे क़ुरान मुंहिंजे फरमान खे हिननि छॾे ॾिनो हुयो हुज़ूर अल्लाह जे दर ते शाहिदी ॾींदा ऐं ॿी जाइ ते क़ुरान फरमाए थो वजेना बिक अला हाउलाए शहीदा हबीब हिन सारी उम्मत जे मथां असां तोखे शाहिद करे उथारींदासीं सुभान अल्लाह चओ मदीने वारो असां ते चओ सुहिणो नबी असां ते तुंहिंजे चङनि कमनि जो बि शाहिद आहे तुंहिंजे बुरनि कमनि जो बि शाहिद आहे
पुट मुंडे ध्यान कयो हिकिड़ो माण्हू चए थो मां साईं तुंहिंजो मुरीद आहियां मां उनखे झलिया तो मथो गाढ़ो न कजां ऐं जेॾीमहिल मुंहिंजे साम्हूं ईंदो न टोपी न बि हुजेसि त मथो ढके ईंदो यार मुर्शिद वेठो आहे साईं मूंखे झलियो कुझु त लॼ पवंदसि कुझु त हया पवंदुसि त मुर्शिद जे अॻियां झलियो आहे न मुर्शिद त मथो गाढ़ो न कर कहिड़ो मुंहुं खणी वेंदुसि हया पवंदुसि न मिठा तूं उम्मती सदाई महबूब ॾिसण शाहिदी ॾियनि ऐं तूं दीना दासी बेफ़रमानी करी चयो न मञी तूं ज़िनाऊं करी तूं चोरियूं करी तूं बेहयाई जा कम करी कहिड़ो तूं उम्मती आहीं कहिड़ो तूं आशिक़ रसूल आहीं कहिड़ी तूं दावा थो करी त मां मुस्तफा जो आशिक़ रसूल आहियां न आशिक़नि जो इहो कम न आहे इहे बेफ़रमानी जा कम उहे कंदा आहिनि जेके मुस्तफा सां मोहबत न हूंदी आहे पर हीअ जमायत अल्हम्दुलिल्लाह आशिक़ाने रसूल जी تصل حبيب وأنت تظهر حبه هذا الأمر في الفعال بديع لو كان حبك صادقا لأطعته فإن المحب لمن يحب مطيع जेकर तुझी मोहब्बत सच्ची आहे त मुस्तफा जी नाफरमानी न कर मदीने वारे जा हुक्म न टोड़ हुजूर जी नाफरमानी न कर जेकॾहिं तूं सचो आशिक़ आहीं त जेको हुक्म हबीब जो मिले उन ते अमल करे ॾे ऐं जेके अमल कंदा आहिनि न मदीने वारे साईं जी उन्हनि ते नज़र हूंदी उन्हनि ते इनायत हूंदी हिकिड़ो वाक़ियो यादि थो अचे ॿुधायां अखियुनि खां माज़ूर हो ॿिन्ही अखियुनि खां अंधो मींहुं वसे पियो तेज हवा तूफ़ान बारिश पलटी पई ऐं ओॾी महिल सोमाणी जी बांग ॿुधई हय्या अल सलात हय्या अल फलाह लठड़ी हथ में खयई मस्जिद ॾे हलियो ज़ाल चयसि काॾे थो वञी चई बांग न ॿुधई वञा थो मस्जिद में जी तूं अखियुनि खां माज़ूर आहीं ॿियो मींहुं थो वसे पियो रस्ते में गप चिक गारो आहे हवा तेज तूफ़ान लॻे पियो किथे तिरकी पई किथे नुक़सान थी पवई घर में नमाज़ पढ़ माज़ूर आहीं मजबूर आहीं घर में पढ़ ज़ाल खे चवण लॻो ओ घर वारी बांग कननि सां ॿुध में वरी घर में नमाज़ पढ़ा इश्क वेहण नथो ॾिए सस सुणी पिरीअ जा वाके जे नवर में कुॼाड़े खे कन कुड़ी दावा दोस्त से घर वारी घर न मूंखे छत मां मस्जिद में वञी नमाज़ लठड़ी कई मस्जिद में हलियो आहे रस्ते में तिरकड़ा तेज हवा जो झूठो आयो पैर तिरकियो आहे वञी किरियो आहे पोड़ो माण्हू हीरो हॾ टंग भॼी पियसि वरी बि मोटे नथो वापसि वरे नथो वरी बि रेणू ॾींदे मस्जिद पाक में पहुतो मस्जिद में अची नमाज़ पढ़ी आहे अल्लाह जे दर ते सजदो ॾिनो आहे राति थी जमायती हर को हलियो वियो पर ही वीचारो माज़ूर मस्जिद में अकेलो रहिजी वियो जेॾीमहिल राति ढली हॾु ठरियो दर्द जाॻियो सूर सुम्हण न पियो ॾिए पोड़ो माण्हू अकेलो माण्हू मस्जिद जे अंदर जेॾीमहिल हिनखे दर्द खां इज़ाव खां निंड न पई अचे ओॾीमहिल मोहम्मदी में शरीफ़ ॾे करे अखियुनि में ॻोढ़ा ॻाड़े रोई चए थो मदद कर या रसूल अल्लाह मदद कर या रसूल अल्लाह
मेरे सारी गुनाहन में विनायम या रसूलुल्लाह करे सो दो कसे कच्चे जो विहायम या रसूलुल्लाह पल्लव में बस पाए जो आयु से अमांजे दरे हो पल्लव में सब पाए जो आयु से अमांजे दरे मदायू माफ अमी मुरसला करायो या रसूलुल्लाह मेरे सारी गुनाहन में विनाय में या रसूलुल्लाह जो सल्लल्लाहु अलैहि दुखे दुखाई आया पर निंदण की मनाया अजो मुझो मदीने जो साई नंगी नंगदारवा भेण मुझो मदीने जो अरबी अंगण ते ईंदो ओ मदनी अंगण ते ईंदो दोस्त दिलासो अजो मुझो मदीने जो साई नंगी नंगदारवा मदीने दे करे सजड़ा भी करे पियो ये रोंदे रोंदे सजड़ा कंदे कंदे अखड़ी लगी वही निंद्र ची वही ख्वाब में तो दिसे तो दिल पर मोहम्मद आयो समा आले दिल आले मारिफता चवने उम्मती के पैर में कंडो लगंदो आ मुस्तफा के रोजे अतहर में खबर पौंदी आ अन्नबी युजीब मन्नादाहु मदीने वाले मीर के जेको सदु कंदो आ सच में साणी थींदो आ सजण वाले के जीव 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 चवंदो आ हिन जा सगड़ा हिन जो रोण अघामी वियो ख्वाब में थोड़ी से लजपाल नबी आयो आ फरमाइन था केड़ी तकलीफ आ हेडो रुलो अर्ज की या रसूल अल्लाह खिन का माजूर हुयुस अज टंग भजी पई वरी ज़ाल ताना नेहणा नींदी ज़ाल मुखे रीण नींदी ते झलियो मां नवन मस्जिद दे अरे टंग भंजाए आयो या रसूलुल्लाह मुता मेहणा माफ कयो मदीने जमीर सुन मुझा सदड़ा भर मुबारक पेर उम्मत तुझे आसरे मदीने जा धड़ी सुन मुझा सदड़ा कंधी साजू का नका जो सल्लल्लाहु अलैहि कया अनमो बसा सल्लल्लाहु अलैहि कया सरकार फरमाइन था गम न कर तुझा गम अल्लाह सी अची आयो सरकार उन्हें जे भगल टंग ते हथ मुबारक फेरियो ख्वाब में तो दिसे त टंग सही सलामत थी वही दर्द लही वियो हबीबन उन्हें जे अंधन अखिन ते हथ
मुबारक फेरियो ख्वाब में तो ॾिसे त ॿई अखियूं रोशन थी वियूं साईं फरमान था उथी तोखे भाकुर पाया सीने सां लाया जो हेड़े हाल में तो मस्जिद जो पंध न छॾियो आहे तो नमाज़ न छॾी आहे अच तोखे भाकुर पाया जेॾी महिल लजपाल नबी भाकुर में वरितो आहे त ही अखियूं त रोशन पर अंदर वारियूं अखियूं बि रोशन जेके मुस्तफा जो भाकुर मिले मदीने वारे जो जेके भाकुर मिले सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वो जेको सारे जग जो सहारो सुनो दिखिया बेड़ी हुई करी इब्राहिम ले किया बार ठरी यो मुझे नबी है जो नारो सहारो वो घोट मदीने साईं खे थी ख़बर पवे सॾु करे त पुनल जीउ जीउ चवे सॾु करे त पुनल बेचारनि जो उहो चारो जेको सारे जग जो सहारो मदीने वारो अख खुलियस त सॼी मस्जिद खथूरीअ जी खुशबू सां मस्त खुदा जो कसम मुस्तफा जे बदन में मुश्क खां वधीक खुशबू ईंदी महबूबन जो जेको पघर निकिरंदो न उन में बि खथूरीअ खां वधीक खुशबू हुई ओ गुलाबन जी खुशबू पिरीअ जे पघर में है गुलाबन जी खुशबू पिरीअ जे पघर में हुयो नूर उन जे अखर ऐं अखर में है अखर ऐं अखर में गुलाबन जी खुशबू पिरीअ जे पघर में मस्जिद खुशबूदार उथियो त हे अखियूं बि रोशन है अंदर वारियूं अखियूं बि रोशन टंग बि सही सलामत सुबुह जो पहिरें सेरे पंध करे घर ॾे आयो अखियुनि सां ॾिसंदो पियो वञे माण्हुनि पुछो ॻोठ वारनि पुछो मिया कहिड़ो तबीब गॾी कहिड़े हकीम खां तूं त मातरज़ाद मां पेटा अंधो ॼाओ हुए अॼु अखियूं रोशन किथों आई जे मुंहिंजो तबीब रात आयो हुयो ॿुधाए मदीने वारे खे ख़बर पई या न पई हुज़ूर सॾड़ा गाया या न गाया क़ुरान फरमाए थो या अय्युहन नबिय्यु इन्ना अरसलनाका शाहिदा ए ग़ैब जे ख़बर न ॿुधाइण वारा असां तोखे शाहिद बणायो आहे सुभान अल्लाह इहो ई त शाहिदी
है यही तो खबर है हुजूर ॾिसनि पिया त कहिड़ो मस्जिद में आयो कहिड़ो न आयो पोइ ॿुधायो जे हुजूर तव्हां ते शाहिद हुजनि त पोइ तव्हां चङा कम कंदो या बुछड़ा फर्मा बरदारी कंदो या नाफरमानी दिल का पुछी मुझे जवाब दियो मदीने वाले साईं जो चयो मञंदो या चयो न मञंदो जेके चयो मञंदो से हथड़ो तो मथे मञा तो सी आए हथ कढण में भी सी लगंदो पर ये हथ बि क़यामत जे ॾियारे शाहिदी ॾींदा तव्हां अॼु हथ खणी ऐलान कयो आहे त मुस्तफ़ा जा फर्मा बरदार थींदा चओ सल्लल्लाहु अलैहि हबीब तो खुशखबरियों ॾींदड़ या अहमद बश्शिरिल मशाईन फी ज़ुलम इलल मसाजिद बिन्नूर ताम यौमिल क़ियामा ओ सुना हबीब जेके रात जे ऊंदाहियुनि में मस्जिद ॾे विखूं था भरनि उन्हनि खे मुबारक ॾे क़यामत जे ॾियारे मुकम्मिल नूर मिलंदुनि दुनिया अंधारे में हूंदी पर ये नूर वारा हूंदा जेके हूंदा आहिनि रातियुनि में मस्जिद ॾे पंध करे था महबूबा तू मुबारक ॾे अबू बकर खे चओ जन्नती आहे उमर खे चओ जन्नती आहे उस्मान खे चओ जन्नती आहे अलीअ खे चओ त जन्नती आहे हसन ऐं हुसैन खे चओ त जन्नत जे जवाननि जा सरदार आहिनि फातिमा खे चओ त या जन्नत जे औरतुनि जी सरदार हबीब जेके रात जे तारीकी में मस्जिद में अचनि था उन्हनि खे चओ त इहे नूर वारा आहिनि इहे जन्नत वारा आहिनि इहे छोटकारे वारा आहिनि नज़ीरा महबूब टेजारीन जेकी नाफरमानियूं था कनि जेकी हुक्म भञी था वेहनि उन्हनि खे बेजार उन्हनि जे लाइ जहन्नम जी भड़कंदड़ बाहि अज़ाब उन्हनि जे लाइ हाणे खुट अज़ाब रब ठाहे छॾियो जेको खुटंदो ई न उदायन इलल्लाह बिइज़्निही व सिराजम मुनीरा महबूब अल्लाह जे हुक्म सां तू अल्लाह दे सॾण वारो सुभान अल्लाह हाणे थोरो मुझे ध्यान कंदो त मां हिकिड़ी हदीस पढ़ा सुभान अल्लाह तवज्जो आहे मुझे हुजूर जन फरमायो त मूं मोहम्मद करीम जो मिसाल इएं आ साईं फरमाइनि था मुंहिंजो मिसाल इएं आ जीअं हिकिड़े माण्हू वॾो महल ठाहियो माड़ी ठाही उन माड़ी में किस्म किस्म जा ताम मेवा हर नेमत उन माड़ी में रखी पोइ हिकिड़े शख्स खे मोकिली त वञी माण्हुनि खे दावत ॾेई आहे मुंहिंजी दावत खे खाओ इन माड़ी में अचो हिन माड़ी में मूं तव्हांजे लाइ दावत ठाही आहे पोइ उहो दावत ॾियण वारो वियो माण्हुनि खे वञी दावत ॾिनई पोइ जन दावत मञी क़बूल कई उहे माड़ी में वेंदा खाधा बि खाईंदा मज़ा बि माणींदा लुत्फ़ बि माणींदा घर बि ॾिसंदा घर धणी बि ॾिसंदा जन दावत क़बूल न कई से न घर में वेंदा न ताम खाईंदा न घर जा मज़ा माणींदा साईं फरमाइनि था मूं मोहम्मद जो मिसाल इएं अथव अल्लाह जन्नत ठाही आहे जन्नत माड़ी आहे बेश्त माड़ी वांगुरु आहे उहो अल्लाह ठाहियो आहे उन में रब हर नेमत रखी आहे हूरूं कुसूरूं बाग बंगला मेवा हर नेमत जन्नत में रब रखी आहे ऐं मूं मोहम्मद खे अल्लाह मोकिलियो आहे महबूब वञ न लाशारियुनि खे वञी दावत ॾे दावत ॾियो न अल्लाह जी जन्नत जी दावत ॾी न मां मोहम्मद तव्हां ॾे दावत खणी आयो आहियां अल्लाह जे तरफ़ वदायन इलल्लाह बिइज़्नी अल्लाह जे
हुक्म सां तव्हांजे अल्लाह जी दावत खणी आयो आहियां पोइ जेको दावत मञंदो सो जन्नत में हलंदो जन्नत जा मज़ा माणींदो जन्नत जूं नेमतूं माणींदो छोड़ींदो सची ॿुधायो या दावत तव्हां ताईं बि पहुती आहे या न कंहिं वटि दावत पहुती क़ुरान त घर में आहे न ॾिसो न कार्ड मोकिलिबो आहे दावतनामो मोकिलिबो आहे कार्ड मदीने वारे साईं वटो मदीने मजा क़ुरान तव्हां वटि पहुतो आहे इहो कार्ड अथव जन्नत जो इन में लिखियल आहे क़ुरान में कार्ड में लिखियल हूंदो न कंहिंजी शादी आहे कंहिंजे कहिड़े टाइम ते अचणो आहे खर्चाणी फलाणे टाइम ते थींदी मानी फलाणे टाइम ते लिखबो आहे न कार्ड में इन क़ुरान में रब लिखी छॾियो आहे हे जन्नत जो कार्ड मदीने वारो मीर असांखे खणी आयो हाणे कार्ड खे चुमी अखियुनि ते लाए ऐं जारे में रखे छॾे सॾ ते वञे ई न दावत ते वञे ई न कार्ड खे त घणो ई सीने सां लाथई पर दावत ते वियो न ॿुधाए त इन कार्ड खे मञो दावत खाईंदो इहो हाणे वेही ई कोन त पोइ किथां तोखे दावत मिली किथां तूं मज़ा माणींदे क़ुरान तुंहिंजे लाइ दावत कार्ड आहे मदीने वारो मीर दावत खणी आयो आहे ऐं दावत आहे जन्नत जी बेहश्त जी ॿियो ख़बर तव्हांखे बि इहा दावत क़बूल आहे कंहिंखे क़बूल आहे हथ मथे हथ खणो जी दावत क़बूल आहे जंहिंखे दावत क़बूल आहे उहो अॼु खां वठी निमाज़ असुल न छॾे 5 वक़्त निमाज़ हाणे ॾिस न निमाज़ ते हथ खजंदो ई कोन इन हाल कबीर आहे निमाज़ ॾाढी ॾुखी आहे हिकिड़ो माण्हू पियो चए फलाणो गुज़ारियो चङा थिया सोमाणी वारी निमाज़ करूं त छुट पिया एॾी का ॾुखी आहे पर सियारे जी मौसम वॾो इम्तिहान आहे पर न मिठा इहा दावत आहे तोखे जन्नत जी जेको मदीने वारो साईं खणी आयो 5 वक़्त निमाज़ पढ़ो दीन ते हलो सुन्नत ऐं शरीयत ते हलो सुहारी मुबारक रखो ॾंदण पाण सां हुजे पग हुजे कूड़ न ॻाल्हायो चोरी न कयो ठगी न कयो मिठा फरावा हक़ न खाओ ग़रीबनि सां ज़ुल्म न कयो कंहिंजो ॾींहं जी वक़्त पढ़ाई बि बिना मोकल जे न खणो साईं फरमाइनि था जेको ॾंदण जेतिरी काठी पढ़ाई बिना मोकल जे खणे थो उनखे जहन्नम जी बाहि में साड़ियो वेंदो हुजूर विया ख़ैबर जी जंग ते थकिजी पिया आहियो थकायो त मां दुआ थो घुरां ॿुधणु चाहियो था त चओ सुभाणे अल्लाह ॿुधणु चाहियो था मदीने वारा साईं विया ख़ैबर जी जंग ते ख़ैबर फतह थियो मोटिया रस्ते में हुया हुजूर सां गॾु जेका जमात हुई न उन्हनि मां हिकिड़ो माण्हू गुज़ारे वियो मरी वियो पोइ उनजो जनाज़े खे गुस्ल ॾिनो कफन ढकायूं साईं जन खे अर्ज़ कयो या रसूल अल्लाह फलाणो माण्हू गुज़ारे वियो आहे जनाज़ो तयार आहे तव्हां उनजो जनाज़ो पढ़ायो पाण फरमाए त मां न पढ़ंदुसि जनाज़ो इनजो जनाज़ो मां न पढ़ंदुसि सल्लू अला साहिबिकुम पंहिंजे साथी ते तव्हां वञी पढ़ो जनाज़े नमाज़ मां न पढ़ंदुसि हालांकि हुजूर जो फरमान हुयो त जॾहिं बि तव्हां मां को मरी वञे न मूंखे ज़रूर इतला ॾियो मां जनाज़ो पढ़ा जंहिंजो जनाज़ो मां पढ़ंदुसि उनजे कब्र खे अल्लाह ताला नूर वारो बणाए उनजा हिसाब माफ़ थी वेंदा पर अजीब ॻाल्हि आहे हे माण्हू साईं जन सां गॾु बा सफ़र में बा जिहाद बि कयईं गाज़ी थी मोटियो आहे पर हुजूर उनजो जनाज़ो नथा पढ़नि वरी जे काफ़र हुजे हा साईं जन साहबनि खे न चवनि त सल्लू अला साहिबिकुम तव्हां पढ़ोसि मां नथो पढ़ां जेकॾहिं काफ़र हुजे हा त साहबनि खे इजाज़त न मिले हा पढ़ण जी पाण न पढ़ियूं को राज़ आहे
साहबन हुकुम मञो जनाज़ो पढ़ियूं दफ़न कयूं पोइ अचे पुछूं त या रसूल अल्लाह तव्हां हेॾा करीम शफ़ीक नबी तव्हां छो उन जे जनाज़े नमाज़ न पढ़ी पाण फरमायो त इन ख़ैबर जे माले गनीमत मजां हिकिड़ी रस्सी चोराई हुई इन चोरी करण वारे जी मां मोहम्मद जनाज़ो नमाज़ न पढ़ी उन जा साथी था चवनि त असां उन जा वञी सामान फलोरियासीं सामान खोलियासीं त हिकिड़ी रस्सी ख़ैबर जे यहूदियुनि जी हिकिड़ी रस्सी हुई जंहिंजो मुल्ह 2 दिरहमनि खां मथे न हो 2 दिरहमनि खां वधीक क़ीमती न हुई मन ख़सीस हिकिड़ी शइ हुई 2 दिरहम रुपया 2 रुपयनि जी शइ हुई पर हुन बिना मोकल जे खई चोरी कई भली जिहाद ते आ भली रसूलुल्लाह जे पुठियां नमाज़ूं पढ़ण वारो आ हबीब फरमाइनि था इहो जहन्नम में आ इन जो जनाज़ो मां न पढ़ंदुसि छो त इन चोरी कई आ पराई रस्सी छो चोरायई अॼु ढगी पराई पुछ सुधी खाई वियो हलियो पराई बनी ते कब्ज़ो प्लाट ते कब्ज़ो अंगन नंगन में निगाहूं बेहयाई जा कम चोरियूं ज़ोरियूं ज़ुल्म कंहिंखे ख़बर न पई कुकुड़ लही आयसि पाड़े वारे जो घर में तो कोई खाई वियो अरे वाहे मुंहिंजो कुकुड़ मुंहिंजो कारियो चयो त मूं खाई छॾियो जी छो खाधी मुंहिंजो जी मुंहिंजे घर में रिढ़ी आयो रज़ा सां न मां त कोन आयो तो पकड़ आयो पाण लड़ी सो बिस्मिल्लाह खुदा का डिजो मुसलमानो अल्लाह जी ज़ात जो खौफ रखो 2 दिरहमनि जी रस्सी चोराइण वारो जहन्नम जी बाहि में थो वञे त तो असांजो कहिड़ो हाल थींदो वदा परावन हक़नि जे वेझो न वञो कंहिंसां नाजाइज़ी न कयो नाइंसाफ़ी न कयो पर जेकॾहिं तव्हांजो अबो अम्मड़ जेर आहिनि न उन्हनि जी ख़िदमत ज़रूरु कजो अबे जी दिल न दुखाइजो अम्मड़ जीजल जी दिल न मां बाहूं तो ॿुधां यार पारत अथव तव्हांजे पीउ जी तव्हांजी अम्मड़ जी पारत अथव ये मुसाफ़िर अथव ये परदेसी अथव अॼु आहिनि सुभाणे तव्हां वटि न हूंदा उन्हनि खां पुछो जंहिंजो अबो विछड़ी वियो आहे उन्हनि खां पुछो जंहिंजी अम्मा जुदा थी वई आहे मिठा यार दोस्त अज़ीज़ करीब सभु मिली वेंदा पर अबो वियो त वरी अबो न मिलंदो अम्मा वई त वरी अम्मड़ न मिलंदी अल जन्नत तहत अक़दामिल उम्महात जन्नत अम्मड़ जीजल जे पेरनि जे हेठों अल्लाह रखाई आहे अल अब औसत अबवाबुल जन्नह पीउ बेहिश्त जो विचों दरवाज़ो आहे जिते पीउ राज़ी आहे उन जे लाइ जन्नत जो विचों दरवाज़ो रब खोले छॾी जे पंहिंजे अबे जी जन दिल रंजाई न जन पंहिंजे अम्मड़ जी दिल ॾुखाई इहे ईअं पाणू पटिजी वेंदियूं जो हिते बि न सावा न थींदा अॻिते बि सावा न थींदा मदीने वारा साईं जेॾीमहिल मक्को फतह थियो न मके जो शहर 10,000 लश्कर वठी आया मके जो शहर फतह थी वियो पोइ साईं जन जाराना जेके अॼुकल्ह वॾो उमिरो छॾींदा आहिनि मके शरीफ़ खां 25 किलोमीटर ॿाहिरि हिकिड़ो इलाइक़ो आहे जाराना हुज़ूर उते 17 ॾींहं रहिया 17 ॾींहं रहिया पोइ लश्कर मोकिलियूं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कबीलनि ते फतहूं कंदा विया तव्हांजो हुज़ूर जी जेका थञ प्यारण वारी अम्मड़ हुई न कहिड़ी अम हलीमा साईं उहो इलाइक़ो कबीलो बनू साद बि फतह थियो उन्हनि जा माले गनीमत मायूं कैदियाणियूं थी आयूं मर्द कैदी थी आया उन्हनि जा सामान ऊठ घोड़ा उहे बि माले गनीमत सादी काहे आया पोइ हुज़ूर जन 17 ॾींहं जाराना वटि तरसियल हुया पोइ कबीले बनू साद वारनि पाण में सलाह कई त हुज़ूर जी थञ प्यारण वारी अम्मा हलीमा असां वटां असां ॿुधो आहे त मुहम्मद करीम पंहिंजे रिश्तनि जो वॾो ख़्यालु कंदो आहे ही हुज़ूर जी अम्मड़ आहे ज़रूर अम्मा जो ख़्यालु कंदा
पोइ अम्मा हलीमा साइण खे कबीले वारनि मिंथ कई त तूं असां सां गॾिजी हल, हुज़ूर जन वटि असांजी सिफारिश कर, असांजा कैदी मर्द कैदियाणियूं औरतूं ऐं माल जेके असांजा विया आहिनि उहे असांखे वापसि मिलनि। पोइ बीबी हलीमा साइण संदसि मुड़ुसु गॾिजी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन वटि आया। जाराना में 10,000 लश्कर चौधारी पहरेदार बीठल हुजनि, हुज़ूर जो तंबू खेमो लॻल हुयो, उन खेमे में ॿिन्ही जहाननि जो सरदार अंदर हुजे, ॿाहिरों असां बि चौधारी पहरेदार बीठा हुया। त ही कुराड़ी औरत जो आई न, चई त मां तव्हांजे नबीअ जी अम्मड़ आहियां, मूंखे रस्तो ॾियो, मां नबी सां मिलण थी चाहियां। असां बि नवां नवां मुस्लमान, उन्हनि खे ख़बर न हुई, सुञाणंदा न हुया, उहे रोके बीठा अथई, ख़बर न आहे केरु आहे, छाजे लाइ मिलण था चाहिनि। हुज़ूर जन हज़रत अम्मा हलीमा साइण जो आवाज़ अंदर खेमे में ॿुधो। हुज़ूर जन ॿाहिरि निकिता, पर पेर मुबारक उघाड़ा हुया। हुज़ूर ॿाहिरि निकिता, पंहिंजी अम्मड़ ते नज़र पई आहे, पंहिंजे कुलनि वारी चादर लाहे विछाए उन ते उन बुढड़ी अम्मा हलीमा साइण खे पंहिंजी चादर ते वेहारियो। नवां नवां असां बि हिक ॿिए खां पुछनि पिया था, इहा केरु औरत आहे, असांजो नबी हिनजी एॾी इज़त थो करे, एॾो एतिराम थो करे, इहा केरु औरत आहे ख़ुशि नसीब जंहिंखे साईं जन पंहिंजी पाक चादर विछाए उन ते वेहारियो आहे। जो तव्हां सुञाणो नथा, इहा मुहम्मद मीर जी अम्मड़ जे थञ प्यारी हुई, उहा अम्मा हलीमा। ओ दिल कर एतराम अम्मा जो, अम्मा भी नेठ अम्मा चप चुमियूं ॾियनि हिक ॿिए खे जॾे, अम्मा करे सॾु कबो। दिल कर एतराम अम्मा जो, अम्मा भी नेठ अम्मा, दिल कर एतराम अबे जो, अबो भी नेठ अबो। मिठा तोखे अबे अम्मड़ जी कदुर न आहे, उन्हनि जो ख़्यालु नथो करी, पर इहे वीचारा विया विछड़ी त वरी न ॾिसण जे लाइ मिलंदई। जीअं के टारीअ ते तोतो वेठो हूंदो आहे न, ॿोलड़ियूं पियो ॿोलींदो आहे, ओचितो मारी जो शिकार थी वञे, इहा कुराड़ी अम्मड़ उहा परदेसियाणी पखीअ वांगुरु इहो टारीअ ते वेठी थी ॿोलियूं ॿोले, इहो अबो परदेसी अथई। ओ मिठा हिननि जो क़दुरु कजांइ, हिननि जी दुआ वठिजांइ, उन्हनि जी दिलि न ॾुखाइजांइ। पीउ माउ जेकॾहिं नाराज़ आहे त रब कहार बि उन ते नाराज़ आहे, जेकॾहिं पीउ राज़ी आहे त रब रहमान उन ते राज़ी आहे। चओ सल्लल्लाहु सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। बेटा पंहिंजे पीउ माउ जो ख़्यालु कयो, पर ॿियो बि को कुराड़ो ॾिसो न, तव्हांजो पीउ न आहे पर कंहिंजो त पीउ हूंदो न, उनजी बि इज़त कयो, एतिराम कयो। साईं फरमाइनि था, अशैख़ फी क़ौमिही कन्नबी फी उम्मतिही। कुराड़ो पंहिंजी क़ौम में ईअं आहे, उनजी इज़त शान ईअं आहे जीअं नबी पंहिंजी उम्मत जे अंदरि हूंदो। वलम यरहम सगीरना वलम युवक्किर कबीरना फलैस मिन्ना। जेको असांजे नंढनि ते बाज न करे, असांजे वॾनि जी इज़त ऐं ताज़ीम न करे, साईं फरमाईंदा इहो असांजो न आहे। मदीने वारो फरमाए थो इहो असांजो, मदीने वारो फरमाए थो इहो असांजो। जेके मुस्तफ़ा पंहिंजो न करे, हा
वॾनि जी इज़त कयो कंहिंसां नाजाइज़ी ना इंसाफ़ी न कयो पंहिंजे पाड़े वारनि में बुरी नज़र न रखो साईं फरमाइनि था ज़िना बुरो फेल आहे ज़िना गंदो फेल आहे पर 36 भेरा ज़िना उनजो ॾोह हिकु पुड़ में रखिजे ऐं पाड़े सिरण औरत सां ज़िना करे त 36 भेरा ज़िना करण खां वधीक उनखे अज़ाब कयो वेंदो पंहिंजे पाड़े में कंहिंखे ईज़ा न पहुचायो हर कंहिंसां सुठा थी हलो मुसाफ़िर आहियूं परदेसी अॼु आहियूं सुभाणे हिन जूअ में असांजो पेरो बि न हूंदो पोइ मिठा वञण वारा आहियूं तव्हांजे ॻोठ जा ॾिसो केतिरा माण्हू लॾे विया आहिनि नज़र त कयो न फलाणो वियो वञे हिकिड़ो पर ॻणियो त सभनि जे तादाद में विया मिठा सुभाणे असांजो नंबर बि ॼाण अचण वारो ओ पखी परदेसियड़ा वेठायूं उॾण करे माल पूरी चुगी वठ के दाना पखी परदेसियड़ा वेठायूं उॾण ओ अवेलो सवेलो कयूं जने कतारू वलर मंझ वेही ॾिठाऊं बहारियो ओ पखी रोज़ कई वञे मारी मारियूं काॾे तुंहिंजा मारू छॾे विया बाणा ओ छॾे विया बाणा पखी परदेसियड़ा वेठायूं उॾण करे माल पूरी चुगी वठ के दाणा पखी परदेसियड़ा वेठायूं उॾण ओ बेटा जो मौत मथो भरियो बीठो आहे अॻिते रवानगी थियण वारी आहे साईं फरमाइनि था मां मोहम्मद तव्हांखे दावत ॾियण आयो आहियां बिरादरी जो सॾु मिले त वेंदे न वॾेरे जो सॾु मिले त वेंदे न जवाब ॾे सिपाही सॾे त वेंदे न चङे मुड़ुस जो सॾु मिले त वेंदे न छा मदीने वारे साईं जे सॾ ते कोन वेंदे अल्लाह जे सॾ ते कोन वेंदे लाचारी जवाब त ॾे न मूंखे अल्लाह जे सॾ ते वेंदे न वेंदे अॼु वक़्तु अथई सुभाणे जो इंतज़ार न कर सुभाणे मथां ज़िंदगी में लिखियल ई न हुजे ओ बेटा महबूब जो फर्मा बरदार थी नेकोकार थी अल्लाह जी इन दावत खे क़बूल कर खुदा जो कसम हिते बि भलाई हुते बि भला सुता सानीअ में सुल्तान लखे सुता सानीअ में सुल्तान लखे विया हथ में छॾे अरमान लखे सुता सानीअ में जे हसीन हुया मजबीन हुया जेके नाज़मीन हुया जंजू से जो पलंग कालीन हुया पिया कारे कलर मंझि खान लखे ओ पिया कारे कलर मंझि खान लखे सुता सानीअ में सुल्तान लखे विया हथ में छॾे अरमान लखे सुता सानीअ में जेके उहदनि वारा अमीर हुया जेके फाइज़ फैज़ फ़कीर हुया वॾनि गाॾियुनि वारा ओ वॾनि गाॾियुनि वारा पीर हुया थिया मंझि मिटीअ मेहमान लखे सुता सामीअ में सुल्तान लखे सुता सामीअ में ओ बेटा
अज वक्त तो बताइब थियो गुजरल जिंदगी ते माफी तलब थियो बाकी जा जिंदगी बची आ उन में साले अमल कयो अल्लाह राजी थे मदीने वारो साईं राजी थे रब शाल असा के अमल जी तौफीक नसीब फरमाए वमा अलैय इल्लल बला अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन या रब बिल मुस्तफा बल्लिग मकासिदना वगफिर लना मा मदा या वासिअल करम या अल्लाह हिन सारी जमात राजी थी सभिनी जे दिलनि जो मुरादूं पूरियूं कर हिन ॻोठ ते पंहिंजूं रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल कर जे ॻाल्हियूं ॿुधियूंसीं उन्हनि ते अमल जी तौफ़ीक़ नसीब कर बुरायुनि खां बचा बेफ़रमानियुनि खां बचा सोने नबी जो सच्चो आशिक बणा हुजूर जे दर जी सच्ची गुलामी नसीब कर मुंहिंजा मौला हिन ॻोठ वारनि खे शाद ऐं आबाद रखजा ये जेका मस्जिद ठही आ मदरसो ठहियो आहे मौला इनखे आबाद ऐं शाद रखजा ये मुंहिंजा मौला पंहिंजे हबीब जे सदके असांजे मथां मेहर नज़र फरमा बेरोज़गारनि खे हलाल रोज़गार ॾे तंग दस्तन जी तंगी दूर कर मुश्किल ज़दन जी मुश्किलात माफ़ फरमा मुंहिंजा मौला असां सभिनी खे मदीना तय्यबा जी हाज़िरी नसीब कर सोने हबीब जे बारगाह जी हाज़िरी नसीब कर इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन।